Allah
अल्लाह खे तव्हां जे अमलनि जी ख़बर आहे। सो मुंहिंजा दोस्तो, उहे आलिम जेके दीन जा आलिम आहिनि, जिनजे लाइ महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो इन्नमल उलमा वरसतुल अंबिया, यानी आलिम नबियन जा वारिस आहिनि। पर मुंहिंजा दोस्तो, खाली इल्म ना है अल्लाह तबारक व तआला ने फरमायो उन्हनि जी ईमान आंदो, जिन ईमान आंदो उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त मुंहिंजा दोस्तो, इंसान भली अल्लाह वारनि जो भी फैज़ भी वठे, पर उन्हनि आलिमनि जे इल्म वारा आहिनि उन्हनि वटि उन्हनि खां बि इल्म बि वठे, पर उन्हनि आलिमनि वटि ज़रूरु वञे। जंहिंसां गॾु मुंहिंजा दोस्त उन्हनि खे इल्म बि आहे, अमल बि आहे, ऐं मुंहिंजा दोस्त उन्हनि वटि तरीक़त बि आहे, उन्हनि वटि फैज़ बि आहे। उन्हनि आलिमनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला असांखे ॿुधायो आहे, रब करीम असांखे ॿुधायो आहे। न त मुंहिंजा दोस्तो, हुजे दीन जो आलिम मुबारक वॾे सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्तो गिलाऊं गीबतूं कंदो, त मुंहिंजा दोस्तो उहो इल्म कहिड़े कमर जो। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखणु खपे, उहो घणो वॾो आलिम न आहे जो वरी गुफ़्तगू करे, वॾा मुंहिंजा दोस्त वाइदा करे। पर हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमायो, हमें आलिम उहो आहे जेको उन ॻाल्हियुनि जे मथां अमल बि करे ॾेखारे। तो मुंहिंजा दोस्त मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि मसनवी रूह में हिकु वाक़ियो नक़ुल फरमायो आहे। मूं केतिरा दफ़ा तव्हां दोस्तनि सां ॾियारो अर्ज़ु रखियो हूंदो, पर वरी बि अर्ज़ु रखंदो हलां। छाजे करे मुंहिंजा दोस्त दीन जे आलिमनि सां गॾु जे उन्हनि वटि रूहानियत बि आहे, तरीक़त बि आहे, खौफ़ खुदा वारा बि आहिनि, यानी अल्लाह वारा बि आहिनि। त मुंहिंजा दोस्त उन्हनि आलिमनि जी महफ़िल में बि वञणु खपे। ईअं न त मुंहिंजा दोस्तो रुॻो इल्म जे ज़ोर ते वॾे माण्हुनि खे टोकींदो त हू जाहिली मां आलिम आहे। बेशक मुंहिंजा दोस्त इल्म हासिल करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका उतलुबुल इल्म वलौ कान बिस्सीन, अगर अव्हांखे इल्म हासिल करण जे लाइ चीन वञणो पवे त बि वञिजो। छाजे करे मुंहिंजा दोस्त इल्म नूर आहे ऐं जहालत मुंहिंजा दोस्त अंधेरो आहे। सो मुंहिंजा दोस्त हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि मसनवी रूह में हिकु वाक़ियो नक़ुल फरमायो आहे, ख़ुसूसन उन्हनि जे लाइ जेकी पंहिंजो पाण खे इल्मी किताबी सॾाइनि था, इल्म जे ज़ोर ते हलनि था। मौलाना रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाए थो, उन सफ़र कयो आलिमनि पंहिंजो पाण खे भले तकब्बुर ऐं फ़ख्र ऐं गुरूर सां पुराणे ज़माने में सफ़र थींदो हो, पर सफ़र मुंहिंजा दोस्त अगरि ख़ुशी जो हूंदो त घोड़नि जो, ऊठनि जो, गधनि जो मुंहिंजा दोस्त सवारी कई वेंदी। अगरि उहो सफ़र मुंहिंजा दोस्तो पाणी जो हूंदो त ॿेड़नि जी ज़रूरत पवंदी, ॿेड़ियुनि जी ज़रूरत पवंदी ही। सो मुंहिंजा दोस्तों ने भी सफ़र कयो त हिक ॿेड़े वारे सां ॻाल्हायाई, घणो किरायो वठंदे, केतिरो किरायो वठंदे। हुन
देखो त मुआवर मुजा दोस्तो वलो जुबो लगल वजह से पटको भी माशाअल्लाह वलो वजह से आलिम समझी करे उनके मुजा दोस्तो बेड़ी में वो स्वार थियो जने वो बेड़ी हली रस्तो रबी अद पानी में आई ये समझो अद दरिया या अद समुद्र या नहर में या हली तो ना आलिम मुजा दोस्तो तकब्बुर वाले जिने उन्हें बेड़े के हलाल वाले मलाह का पूछा करो तो इल्मे नहव जानी तो इल्मे नहव ग्रामर ये जानी तो बढ़िया तो हो मुझा तो स्वपन दादन का हमेशा बेड़ा ही लगाइदा है उनकी केड़ी कबर मदरसा चा स्कूल अच्छा कॉलेज अच्छा अल मकसद उन्हें जो दर्स गाऊं केड़ी उन्हें खाली बाहर आ बिठो तो उन्हें जारे खामोशी सा बैठे बाजो बेरो बेरी हलाई तो रहो तो वो आलिम उन्हें के जमल वो इल्म जानी तो लिखन पढ़न जानी तो इल्मे नहव जानी तो ग्रामर जानी तो वो बेचारो खामोशी सा वो बदन वो इट करता है दीन जो आलिमा माना अखर पढ़ो ना लफ्ज पढ़ो ना ज़ेर पढ़ी ना ज़बर पढ़ी मुके केड़ी खबर इल्मे नहव की के सजो बिंदो आ ग्रामर की सजो बिंदुआ तो उन्हें तकब्बर वाले आलिम लहजे में उन्हें के जो हाया सोल तो वाकई में जिंदगी पानी बिनाई चली इतना साल अब जिंदगी तो बिनाई चली पानी ज़ियान करे चली वाकई मुझा दोस्तों इल्म जो वालो कदर चाहे करना मुबना का अलैहिस्सलातु वस्सलाम जने मुझा दोस्तों के इलाके शहर के फतह कदा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन मालूम का पूछा कदा की केदी बन जिंदा आका अलैहिस्सलातु वस्सलाम पूछा कदा तमाम आपको लिखन पढ़न जाले तो तमाम ये तो मुझे महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम के खबर नहीं पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम उनका पूछा कराइदा तमाम में को लिखल पढ़ल आएगा लिखल पढ़न जाए तो कमा बाका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइदा महबूब फरमाइदा ही मुझा गुलाम था ही मुझा सहाबी था ही मुसा मोहब्बत करवाना था इन्हन के अमाल लिखा पढ़ सिखायो नवाज़ात आखिर मुझा दोस्तों ये थी सके तो जिसा तमाम दुश्मनी हो जे उन्हें के बदी अचो आवाजे बच्चन के रुपन के वो पढ़ाए उनके केद मौज का आजाद कर छे मुझा दोस्तों इन अना बदी के सजा दी दासी अना रखो तेरा पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइदा मुझन गुलामन मुझन सहाबन मुझन दोस्तन के अवा लिखल पढ़न सिखायो का आजाद आयो तो मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला ने फरमाए तो वो बेरो हरंदो कयो आलिम होने का पूछा तो इल्मे न बजानी तो तकब्बुर वाले लहजे में वराई वाले लहजे में समुदा दोस्तो तब वो मला खामोशी का जो कम कंदो रहो करे मुझा तो शाह अब्दुल लतीफ मिकाई रहमतुल्लाह ताला ने फरमायो अखर पर अलीफ जो अखर पर अलीफ जो प्यार पर कसब विसार अंदर पंजो जार बना बंदे की तरह तो इल्मे नहव वालो उन्हें आलिम उन्हें मलाइका पूछा गई वो बेचारो सीधो साबो खानो कम हरान लगो या तो वो बेड़ो वा बेड़ी दरिया या समुद्र के बीच में आई तो मुझा दोस्त जोरदार हवा लगी एक कुन में अंदर बनी हुआ बेड़ो पाको बेड़ी फांसी पई तब मलाइका पानी ज़बान खोली इल्मे नहवी के वो है कि मुस्लिम इलामी किताब इसराया वाला तकब्बुर करा वाला मुझा दोस्त इल्म जी हमारा नहीं दर तकब्बुर कर इल्म जी मुझा दोस्त माना बेटा यो इल्म पहुंचाए सो मुझा दोस्त वो मला चामल लगोने के तहाने तेरे बेड़ी मुझा दोस्त के कुंड में पाती हवा में पाती जोरदार हवा आई इल्म नहवी के उन्हें इल्मी किताबी के चामल लगो तरन सिखोआ या तो तरन जान तो
या तो मश्क कया जी ना कि हान तो के ता केर मन तो बचाए सके होदा इल्म जे सूरत तू हली रहो हान तो के यो इल्म न बचाईंदो हान तो के बचाईंदो तो के तरण सो मुजा दोस्त मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमातो जने अल्लाह वारन वट उनन आलमन वट मा जो पान के फनायत न पहुंचाई तो दसी ताई ता कामयाब ना हो छाजे कर मुजा दोस्तों इंसान जो जिस्म जैसी नहीं जिसमें जान में वजूद आ मुझा दोस्तों दरियान मौलाना रूमी रहमतुल्लाह ते फरमाए तो दरियान या समुद्र में अंदर के की तरण जानिदा हिन तौबा हुदायन हुए दरिया में अंदर मुझा दोस्तों एक खाबा बिन का पंजन का 10 मिनट ताई वो टूबिया की सगंता साफ आलो बंद कर सगंता और जिंदा रही सगंता पर मुबाल मुझा दोस्तों वो दरिया में समुद्र में कबो लगाए दे कमिंटा खाबो मुझो जिस्म मुझा दोस्तों मारूह निकली भी दो जने मुझा दोस्तों रूह निकला दो ही जिस्म तेरी अंदर भी दो जने करो थी पदो तो ने का बात बाहर ही दो पर उहे की मश्क का बारा तरह बारा फनायत बारा है मुझा दोस्तों समुद्र दरिया में अंदर मुझा दोस्तों दन का 15 मिनट में थी सके तो गई रन उन्होंने जिस्म जान का परवाह होने का रूप पर मुझे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सुमुजा रसूलुल्लाह अल्लाह के नूर सान सदाए चाहे का महबूबा अलैहिस्सलातु वस्सलाम ये हमेशा हदीस पढ़तो रहंदो आ हुजूर फरमाइंदा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़ू फिराक़तिल मोमिन फइन्नहु यबसुर बिनूरिल्लाह मोमिन जी फिरासत का पैदा जो अल्लाह जे नूर सा दिसंदा है उन्हनि आखिरत ते नज़र हुंदिया अंजाम ते नज़र हुंदिया तने आखिरत के लिए चीदी ने जो अंजाम के होती मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि मिसाल दीदा है मादी मसली में नहीं तो सोनार हो ये सोन ठाइना अज दौर में उन्हें वटी तो जो मालूम आयो ता मुखे तारासी दे तना सोन तोरी दुस मुझा दोस्तों ये गाड़ी मामा के नोट कर खपन याद रखन खपन छाले का मौलाना रूमी जो गाड़ी मुझा दोस्तों रहनी किस्म जो गाड़ी है जे की मुझा दोस्तों हिनन मुझा दोस्तों कनन साना पर दिलवारे कन सामो मजे में तो मौलाना रूमी रहमतुल्लाह तो फरमाए सोन तोरण वाले ठाहर वाले सोनारे बटू मानो आयो तमो के तारा दिल बाबा चुप करयो तो चुका हम चुप करयो मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला फरमाए तो सोन तोरण वाले मानो आयो तमो के तारा दिल मा सोन तोरी दुस ता उन्हें सोनारे उन्हें तारा दिए बदला उन्हें के बहार होना वरी चेन मुखे तारा दिए ता वरी तारा दिए बदला उन्हें के छाई नाई ता वो शख्स उन्हें के चवन लगो तू चरियो ही या मुखे चरियो तो करी या बोड़ो ही या समझी गा उन मातो का तारा दी घुरी रहवा तो मुखे बाहर दी रहे हो छानी दी रहे हो ता उन्हें सोनारे ने के चयो तो की वा राशि जी बीमारी यानी के सोली सिंधी में के बोलकिन जी बीमारी जी का तबे रखदा दींदा मातो के सी रहवा तो ना त रखी रहा है तुम का तारा दे वठा दे सोन तोड़ दे वो सोन तोड़ी दे तो जाता रखन था वो सोन पटते की पवंदो भरी पवंदो वरी जब मुके बहार होले वरी बहारे सा सोन के मेरी दे उन्हें में गाठू न्यू कंडा इंदा उन्हें में अगर पिटी दी वरी जब मुके तारा दी दे मुके छानी दे मा उन्हें के साफ कया सो मा तुझे अंजाम के दिसी रहो आ तो जातर की रहा है तो मुखा तारा दी बुरी तो थोड़ी देर का को वरी बहार हो करंदे वारे का को छानी खणंदे सो अल्लाह वारन जी ने मुजा दोस्तों नजर दिल जे मथा हुंदिया मुजा दोस्तों मुख्तसर टाइम होंदोआ रहन का 15 मिनट होगा है हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह ताला अलैहि और अबू हुंदो अल्लाह जो कामिल अकमल वलिया
ऐं वॾो कमालात वारो वलीउल्लाह या वॾे फैज़ वारो आहे वो मुंहिंजा दोस्त ज़िन्नून जी नालो ज़िन्नून छो पियो हुन जी तव्हां वजह ॼाणींदा हैरान थी वेंदा। अॼु के दौर में मुंहिंजा दोस्त माण्हू चवनि था असांखे तई ते दुष्ट खपे जे अल्लाह जे कामिल वॾी वारा वञूं त उहो असांखे उॾामी ॾेखारे या मुंहिंजा दोस्त ईअं सम्झो अहिड़ियूं करामतूं ॾेखारे जो असां ॾिठियूं कोन हुजनि। मुंहिंजा दोस्त यादि रखो अल्लाह जे हुकुम खां सवाइ अल्लाह जा कामिल वरी कुझु नथा करे सघनि। जे अल्लाह चाहींदो त उहे कंदा। हर घड़ी मुंहिंजा दोस्तो मां हितां खां वठी पंहिंजे घर ताईं मुंहिंजा दोस्तो चपी सां वञी घर पहुचा मुंहिंजा दोस्तो ये अल्लाह हथ छो ॾिना आहिनि पेर छो ॾिना आहिनि अखियूं छो ॾिनियूं आहिनि सुवारी लाइ ॿार ॻाल्हि असांखे छो ॾिनियूं आहिनि। पोइ त मुंहिंजा दोस्तो हको महिनतूं मुजाहिद रियाज़त करे करे मुंहिंजा दोस्तो पोइ हर शइ मुंहिंजा दोस्त पोइ ईअं कंदो पोइ त असां इंसान त कोन थियंदासीं न पोइ त असां थियासीं फ़रिश्ता मलाइका। पर ज़िन्नून मिस्री रहमतुल्लाह ताला अलैहि जो नालो छो पियो तव्हां ॿुधंदा हैरान रहिजी वेंदा। छो पियो मुंहिंजा दोस्तो साईं जो नालो ज़िन्नून नाहे। ज़िन्नून खे मुंहिंजा दोस्तो असुल में चइबो मच्छी वारो। कुरान मजीद में तव्हां पढ़ंदा ज़िन्नून जो वाक़ियो तव्हांखे ख़बर पवंदी पर हिते अल्लाह जे कामिल वली जो नालो ॿुधा ज़िन्नून जो नालो माना मच्छी वारो। अगर ज़िन्नून बि मुंहिंजा दोस्त सफ़र कयो सैर कयो हुंदिया कुर्सीहु फिल अर्द ज़मीन में अगर घुमो ऐं फिर अल्लाह जा अजाइब ॾिसो अल्लाह जो नूर ॾिसो। हुआ कोन मुंहिंजा दोस्त उहे जेकी माण्हू मोबाइलूं रखी करे कमरे में कड़ा ॾेई करे मोबाइलूं भरे करे हदीसूं किथां खां किथां आणे करे माण्हुनि खे ॿुधाइनि था। यादि रखणु खपे दोस्त जेतिरा बि वेठा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो हला जितनी वो हदीसुन जा ज़ख़ीरा आहिनि मुंहिंजा इमाम बुखारी मुस्लिम निसाई तिरमिज़ी मिशकात इब्न माजा मुस्तदरक हाकिम या सुनन अबू दाऊद मुंहिंजा दोस्त जितरा कुतुब आहिनि जितरा बि हदीसूं लिखण वारा उहे मुफ़स्सिरीन किराम आहिनि कंहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम का हदीस ॿुधी कोन्हे। तव्हां कंदो इहे कीअं थींदो मुंहिंजा दोस्त कंहिं बि न ये जितरा बेटा खा वठी हलो असां इमाम ताईं के हुजूर का हदीस ॿुधी कोन्हे का आवां ॿुधी आहे हुजूर का हदीस एतिरा माण्हू वेठा के हदीस हुजूर खां ॿुधी आहे नबी खां ॿुधी आहे हुजूर जी ज़बान अक़दस मां हदीस के ॿुधी आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक सिर्फ़ मुंहिंजा दोस्तो हुजूर जे सहाबन ॿुधी आहे हुजूर जे अहल बैतन ॿुधी आहे हुजूर जे अज़वाज मुतहरात ॿुधी आहे थी सघे त मुंहिंजा हुजूर जी हदीस सिर्फ़ मुंहिंजा दोस्तो हुजूर जे सहाबन ऐं हुजूर जे अहल बैतन खां सवाइ के ॿुधी कोन्हे का। ये जेतिरो बि किताबनि जो ज़ख़ीरो बुखारी खां वठी मुंहिंजा दोस्तो सात सिता जा जेकी बि किताब आहिनि इहे सभु काफ़ी मुंहिंजा दोस्तो असुल ज़ख़ाइर के वटि मौजूद ही कोन्हे को। भली तरह ॿुधो न क़ुरान मजीद जी की आयत करीमा आहे त क़ुरान मजीद खां बाद में सही बुखारी किताब पढ़णो आहे इहो बि कोन्हे को। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रमान त मौजूद आहिनि उहे उलमा मुंहिंजा दोस्त जेकी बंदि कमरनि में वेही माण्हुनि खे ॿुधाइनि था तफ़र्रक़ा पैदा कनि था।